हेठि ॾिनल अददी लकीर ते पॉइंट खे खणी वञिणो आहे 12.5 ते। सो ही पॉइंट खे पाण 12.5 या 12.5 ते खणी था अचूं। इन खां बाद में सवाल आहे त इहो पॉइंट कंहिंजे वेझो आहे, कहिड़े 10 जे वेझो आहे। सो हिते अगरि असां 10 खे ॾिसूं त ही 10 आहे ऐं ही 20 आहे, यानी ॾहाके में असांखे ॿुधाइणो आहे त कहिड़े ॾहाके जे वेझो आहे इहो पॉइंट। इहो पॉइंट 10 जे वेझो आहे या इहो पॉइंट 20 जे वेझो आहे। सो ज़ाहिर ॻाल्हि आहे, पाण अददी लकीर या नंबर लाइन ते ॾिसूं था त उहो 10 जे वेझो आहे, सो पाण 10 लिखंदासीं। ऐं पाण अहिड़े ई तरीक़े सां जेके पंहिंजा ॿिया नेक्स्ट सवाल आहिनि, ईंदड़ सवाल आहिनि, उन्हनि में बि पाण पंहिंजे पॉइंट्स खे खणी वेंदासीं, ड्रैग कंदासीं ऐं ॾिसंदासीं त उहे कंहिंजे वेझो आहिनि। सो ही जेको पॉइंट आहे उहो 10 जे वेझो आहे। ऐं तव्हां हिन ॻाल्हि खे इन अंदाज़ में सम्झी बि सघो था त 12.5 10 जे वधीक वेझो हूंदो आहे 20 जे मुक़ाबले में, छाकाणि त 20 हुन खां परे हूंदो आहे। सो अहिड़े तरीक़े सां असां वटि ही ॿियों सुवाल आहे जंहिंमें ड्रैग करिणो आहे या खणी वञिणो आहे पंहिंजे पॉइंट खे कहिड़ी जॻह ते, 0.213 जी जॻह ते। ऐं पोइ सवाल आहे त उहो पॉइंट कहिड़े 100th जे क़रीब आहे। 100th जो मतिलबु हूंदो आहे जॾहिं को नंबर 7 में विरायल हुजे। अददी लकीर में ॾिसी सघिजे थो त 0.213 ऐं 0.214 जे विच में 10 यूनिट्स आहिनि ऐं हर हिकु यूनिट 1000 जे बराबरि आहे। सो अचो त पाण पंहिंजे पॉइंट खे खणूं था 0.213 खां 0.213 ताईं। सो 0.213 हिन जॻह ते ईंदो। हाणे त तव्हां पाण हिन तस्वीर में अददी लकीर ते ॾिसो त ही पॉइंट 0.213 जे वेझो आहे या 0.214 जे वेझो आहे। हाणे इहो आसानी सां ॾिसी सघिजे थो त इहो पॉइंट 0.214 जे वेझो आहे। 0.214 छाकाणि त 0.213 0.213 खां 6000 यूनिट परे आहे, जॾहिं त 0.213 0.214 खां 4000 यूनिट परे आहे। इन करे उहो 0.214 जे वेझो आहे। अहिड़े तरीक़े सां ही हिकु ॿियो सुवाल आहे जंहिंमें आहे त 44.197 कहिड़ो पॉइंट आहे, ए, बी या सी। सो इहो ॾिसी सघिजे थो त उहो 44.197 44 ऐं 45 जे विच में हूंदो, सो उहो पॉइंट सी आहे। सी अहिड़ो पॉइंट आहे जेको 44 ऐं 45 जे विच में आहे। ॿियो सवाल इहो आहे त 44.197 कहिड़े होल नंबर जे वेझो आहे। सो ॾिसंदासीं त हिन में पहिरियों जेको अदद आहे उहो 1 आहे ऐं उहो नंढो आहे, इन जो मतिलबु त उहो 44 जे वेझो आहे। सो पाण ॾिसी बि सघूं था पंहिंजे नंबर लाइन ते जेको सी आहे उहो 44 जे वधीक वेझो आहे ऐं 45 खां घणो परे आहे। सो 44 ऐं 45 ॿ होल नंबर आहिनि जंहिंजे विच में सी आहे ऐं सी 44 जे वेझो आहे, 45 खां परे आहे। इन सवाल खे हिन अंदाज़ में बि ॾिसी सघिजे थो त 44.197 में पॉइंट खां पोइ जेको फौरन नंबर आहे उहो आहे 1 ऐं उहो नंढो आहे, जंहिंजे करे इहो 44 जे वेझो आहे। साॻे सिलसिले में ही हिकु ॿियो सवाल आहे जंहिंमें पुछियो वियो आहे त पॉइंट ए जेको अददी लकीर ते मौजूदु आहे, ज़ाहिर ॻाल्हि आहे त उहो ॿिनि हज़ारें हिसनि जे विच में हूंदो, त उहो कहिड़े हज़ारें हिसे जे वेझो आहे। ऐं ॿियो नंबर सवाल आहे त उहो कहिड़े 100वें हिसे जे वेझो आहे। यादि रखी छॾियो त पॉइंट या ॾहाई खां पोइ जेको पहिरियों नंबर हूंदो आहे उहो 10हों हिसो हूंदो आहे, यानी उहो 10 हिसनि में का शइ विरायल हूंदी आहे। ऐं जेकॾहिं ॿियो नंबर डिजिट ॾिसूं त उहो 100हों हिसो हूंदो आहे ऐं टियों नंबर उहो 1000हों हिसो हूंदो आहे। पाण जेकॾहिं पंहिंजे पॉइंट ए खे ॾिसूं त उहो 78,000 ऐं 79,000 जे विच में आहे ऐं जेकॾहिं ॾिसूं त उहो 78,000 जे वेझो आहे, जंहिंजे नतीजे में पाण लिखंदासीं त इहो वेझो कंहिंजे आहे 0.078, छो त इहो 78,000 हिसो आहे। ॿियो नंबर जेको पंहिंजो सवाल आहे उहो आहे त ए कहिड़े 100th जे क़रीब आहे। ऐं 100th में ॾिसूं त हिकिड़ो पंहिंजो पहिरियों पॉइंट आहे 0.07 ऐं जेको ॿियो असांजो आख़िरी पॉइंट आहे 0.08 ऐं उन्हनि जे विच में ॾिसूं त सभु इहे थाउज़ेंड्स वारा पॉइंट आहिनि। सो ए जेको आहे 0.08 जे वेझो आहे। सो 100th में अगरि असां ॾिसूं त इहो 0.08 जे वेझो आहे ऐं जेकॾहिं थाउज़ेंड्स में ॾिसूं त इहो 0.078 जे वेझो आहे, छाकाणि त इहे हज़ारों हिसा जेके हुया इहे गॾिजी करे ठाहिनि पिया 100 हिसनि खे, जीअं पैसा गॾिजी करे रुपयनि खे ठाहींदा आहिनि। सो आई थिंक तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो।